अस्सलाम वालेकुम। कलादीस न्यूज़ में भली कार नाज़रीन, जीअं त असांखे रिपोर्ट करे रहिया हुआ शाहपुर जानिया मां नेमता सोलंकी जी। नेमता सोलंकी छा अपडेट आहिनि? जी नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर नौशर अफरोज़ आबिद सोलंकी पारां यूसी खालसो जे जेको ग़रीब आवाम आहे उनजे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सर्दीअ खां बचाव जे लाइ कंबल तक़सीम कया आहिनि, जेके तक़रीबन 50 खां लॻभॻि जेके माण्हू हुया जेके मुतासिर आहिनि, जेके हिन वक़्तु सर्दीअ जे सख़्तु लपेट में आहिनि, उन्हनि में कंबल तक़सीम कया विया आहिनि। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर नौशर अफरोज़, पाकिस्तान पीपल पार्टीअ जा डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर नौशर अफरोज़ आबिद सोलंकीअ मीडिया सां ॻाल्हाए चयो त असिस्टेंट कमिश्नर ऐं लंजार हाउस मोरो पारां जेको असांखां फुल तावन आहे, उन्हनि जे साथ सहकार सां मुख़्तलिफ़ टाइमनि ते जेके बरसाति मुतासिर हुआ ऐं जेके ग़रीब आवाम आहे उन्हनि में राशन जी सूरत में, टेंट जी सूरत में, कंबल जी सूरत में असां संदन वाहर कई आहे ऐं इंशाल्लाह अॻिते बि पंहिंजे वित वसार जेको यूसी खालसो जो जेको असांजो जेको ग़रीब आवाम आहे, उनजा जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, उनजी भरपूर मदद कंदासीं, जंहिंमें असांखे ख़ासि तावन पाकिस्तान पीपल पार्टी लंजार हाउस मोरो असिस्टेंट कमिश्नर मोरो वॾेरो अली असगर सोलंकी पाकिस्तान पीपल पार्टी जा अॻवान ऐं मोहतरम जनाब दोस्त अली सोलंकी तालका सदर पाकिस्तान पीपल पार्टी तालका सदर मोरो, जंहिंजो ख़ासि तावन आहे। उन मौक़े ते साण गॾु आशिक़ हुसैन सोलंकी, अब्दुल्ला सोलंकी, अब्दुर्रहीम सोलंकी ऐं ॿिया मोज़ज़ पिणु गॾु हुया। जी कैमरामैन नूर सोलंकी सां गॾु नेमतराज सोलंकी, कलादीस न्यूज़, शाहपुर जान।